कराची जे इलाइक़े सचलगोड जी लुंड बिरादरी घर ते कब्ज़ो ख़त्म कराइण जी अपील कई आहे। सचलगोड जे रहवासियुनि गुलाम मुज्तबा लुंड, फहद ऐं ज़ाहिद चयो त शाहिद लुंड, बशीर खासकेली, अयाज सोलंगी, आरिफ ऐं नियाज़ संदन घर F148 ते कब्ज़ो करे वरितो आहे। हुननि चयो त वटनि समूरा कागज़ पिण आहिनि, पर पुलिस बेॾोहारियुनि जी सरपरस्ती करे पई। F148 भा आबिद जे नाले आहे, जंहिंजा ओरिजिनल कागज़ मौजूदु आहिनि। रेवेन्यू वारनि खे हर वक़्तु इतला ॾिनो आहे त बाबा हीअ असांजा कागज़ आहिनि, हिन जो केस बि हलंदड़ आहे। उनजे बि बावजूदि असांखे को उतां बि रिस्पॉन्स नथो हुजे, न को थाणो। असां माना वसारनि जी अपील था कयूं। संदन चवण हो त साॻियनि जवाबदारनि 2006 में गुलाम मुर्तज़ा लुंड खे अगवा करे भुंग न मिलण सबबि क़त्ल कयो हो। वरी छिकताण वधण जो ख़दशो आहे। सचलगोड जी लुंड बिरादरी मुतालबो कयो त संदन घर तां कब्ज़ो ख़त्म कराए तहफ़ुज़ ॾिनो वञे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।